दोस्तों या अली मदद सभिनी खे मुबारकूं। भारत जेको हिकु जहाज़ ईरान जो मुखबिरी करे अमेरिका खां मारायो हुयो, उन जे बदिले 28 जहाज़ 28 जहाज़ ईरान पंहिंजे कब्ज़े में करे वरिता आहिनि, जेके कंहिं बि वक़्तु इनक़िलाबी फ़ौजी रहबर आज़म जा फ़ौजी ईरान उन्हनि खे उॾाए सघे थो, कंहिं वक़्तु बि हुकुम जारी थी सघे थो। सभिनी दोस्तनि खे मुबारकूं त ईरान भारत जा 28 जहाज़, पहिरीं जहाज़ जेके गैस, तेल ऐं मुख़्तलिफ़ सामान सां भरियल हुया, उहे पंहिंजे कब्ज़े में वठी छॾिया आहिनि। कंहिं वक़्तु बि उनखे उॾाइण जा हुकुम जारी कया वेंदा। मां चयो त तव्हां दोस्तनि खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियां ऐं हिकु ख़ुशी जी ख़बर ॿुधायां। हिन माहौल में त जेका इंडिया गद्दारी कई हुई, जेका भारत गद्दारी करे ईरान जे महिमान जहाज़ खे, जेको हथियारनि खां ख़ाली हुयो ऐं महिमान थी भारत वटि वियो हुयो, इंडिया वटि वियो हुयो, उनखे वापसीअ में उनजी रैंकी करे, उनजी मुखबिरी करे, उनखे रस्ते में ई अमरीकी फ़ौजियुनि हथां शहीद करायो वियो हुयो, उनखे समुंड में ॿोड़ायो वियो हुयो, जंहिंजे बदिले में ईरानी फ़ौज, ईरानी बहादुरी फ़ौज ऐं मोमिनीन 28 जहाज़ पहिरीं जेके मुख़्तलिफ़ तेल सां, मुख़्तलिफ़ गैसनि ऐं मुख़्तलिफ़ सामान सां लेस हुया, उहे ईरान पंहिंजे कब्ज़े में वठी ऐं साइड सां बीहारे छॾिया आहिनि। इंशाअल्लाह कंहिं वक़्तु बि जल्द, अॼु राति या सुबुह ताईं कंहिं वक़्तु बि